नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त सोबोदरो मां खबर ॾींदा सोबोदर लग हिंगोरजा SHO खालिद हुसैन डायरी हिंगोरजा थाने जी दबंग वॾो मुंशी बरकत अली मंगणी जो हिंगोरजा थाने जी नफरी अमलो साण करे शाही बाजार मच्छर चौक नौलखी ॿिन मुख़्तलिफ़ हंधनि ते सख़्त चेकिंग कई गश्त कयो। उन मौके ते SHO खालिद हुसैन डायरी वॾे मुंशी बरकत अली मंगणी जो चयो त SSP खैरपुर मलिक ज़फर इकबाल जे हुकुम ते समाज दुश्मन अनासरन ॾुआरनि ते किरड़ी नज़र रखी पई वञे। ॾुआरनि समाज दुश्मन अनासरनि खे कॾहिं बि अमन व अमान ख़राब करण या ॾोहनि जी इजाज़त न ॾिनी वेंदी। अमन अमान बरक़रार रखण लाइ शहर समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते राति जो एम्बिश पार्टियूं यूपीओ वञण पुलिस ईगल जे जवाननि जो गश्त जारी है। जेके पैदल गश्त मोटरसाइकिल गश्त कनि पिया अमन अमान बरक़रार रखण लाइ सख़्त कदम खया विया आहिनि। शहर तरफ़ ईंदड़ ख़रीदारी करण वारनि खे बि हिदायतूं ॾिनियूं पई वञनि त अवां जिते बि मोटरसाइकिल बीहारियो त उनखे पंहिंजे नज़रुनि अॻियां लॉक करे या तालो हणी पोइ ख़रीदारी कयो। SHO हिंगोरजा खालिद हुसैन डायरी वॾे मुंशी बरकत अली मंगणी जो जी मुक़ररी बाद ॾुआरनि मंशात फ़रोशन प्राइवेट अॾा हलाईंदड़नि में खौफ़ जी लहर छायल है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।